टंडो अल्हायार लॻ कोल्हियुनि जे घरनि ते चंबड़ पुलिस जी चढ़ाई। चादर चौदीवारी जो तक़दस पामाल थियण ख़िलाफ़ कोल्ही बिरादरी जी औरतुनि मर्दनि मासूम ॿारनि जो टंडो अल्हायार प्रेस क्लब साम्हूं चंबड़ पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। उन्हीअ मौक़े ते गोविंद आसन, कामरेड वीरोमल, सहाफ़ी प्रेम कुमार, भगवान दास चौहाणे ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल 2 महीननि खां दाहूं पिया करियूं असांजे ॻोठ में कचे शराब जूं भट्ठियूं आहिनि, पर पुलिस शराब विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए दरख़्वास्तूं कंदड़नि जे घर में घिड़ी औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं बिला जवाज़ पुलिस असांजा 3 नौजवाननि खे खंभियो आहे। हुननि इल्ज़ाम हयो त चंबड़ पुलिस कचो शराब विकिरो कंदड़नि खां हफ़्तो मुक़ररु करे छॾियो आहे, तंहिं करे दरख़्वास्तूं कंदड़नि ख़िलाफ़ बाहि ॿारे ॾिनी आहे। मुज़ाहिरीन DIG हैदराबाद SSP टंडो अल्हायार खां मुतालबो कयो त चंबड़ पुलिस जी नाजाइज़नि जो नोटिस वरितो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।